में पेश करायोसीं जी हाँ। तो हुन में तव्हांखे छा कहिड़ी तकलीफ़ आई हुते कोर्ट में जेका बि कहाणी असरी ॿुधायो। जी अवल मां कमरे में वियमि कोर्ट जे साइड वकील सां मिलियमि। उते मिलियमि असां बाबू मुंहिंजे कमरे में हुयो, पीपी बि मुंहिंजे कमरे में हुयो, ॿिया ॿाहिरि बि गॾु हुया। जज मूंखे चयो, उन्हनि खे चयो त तव्हां सभु ॿाहिरि निकिरी वञो, हा हिन छोकिरी सां अकेली में मिलंदमि। सभु ॿाहिरि निकिरी विया ऐं मूंखे चए पियो त पंहिंजो पीउ मां खणंदे या छोकिरो? मां छोकिरो खणंदमि। चए छोकिरे लाइ छा बि चवां, तूं करे सघंदी आहे? मां चयो हा मां करे सघंदमि। चए वाइदो कयो? मां चयो वाइदो आहे। चए कलमो भरो? मां कलमो बि भरियमि। मूंखे चए मां तव्हां सां ग़लति सलूक कंदमि। मां चयो तव्हांखे हिन सां छा फ़ाइदो मिलंदो? फ़ाइदो त कुझु बि न आहे। मां चयो मां तव्हां ते ॿाहूं थो ॿधां, मां तव्हांखे क़ुर थो ॾियां। मूंखे चए तूं ईअं थो करे थो, पोइ तोखे छोकिरे सां मां गॾु न करे सघंदमि, तूं पोइ पंहिंजी माउ सां गॾु वञ। पोइ मां मजबूर थी हुनखे हाउ कयो। हाउ की मूंखे ग़लति घणो हथु लाथो आहे, ग़लति मूंसां कयो। ऐं ईअं बि चयो त पुलिस खे ऐं हिन छोकिरे सां जो भॼी आयो आहे कंहिंखे इहा ॻाल्हि न ॿुधाइजो। वरी मां चयो हा मां न ॿुधाईंदमि। चए ॿुधाए त मां छोकिरे खां तोखे अलॻि करे सघां थो। मां चयो ठीकु आहे, असां कंहिंखे न ॿुधाईंदासीं, पर जेको मूंखे हिन जे साम्हूं बि करे मां साम्हूं चई सघांसि थो। हथु लाथई तव्हांखे? जी हा, घणो हथु लाथो, घणो ग़लति कयो आहे। मूंखे चए थो की शादी खे 15 ॾींहं थिया आहिनि। मां चयो 15-16 ॾींहं थिया आहिनि। चए हा, चए तूं शादी खां तोखे अवल कोई हथु लाथो आहे? मां चयो न, मां इज़त वारी छोकिरी हुई, इज़त सां रहां पई। मुंहिंजे मुड़ुसु मूंखे हथु लाथो, अॼु ताईं केर बि हथु न लाथो। मूंखे चई मूंखे चयो त मां तव्हांखे हथु लाहियां, पर मां मजबूर थी हुनखे हाउ कयो। पोइ मूंसां घणो सलूक कयो आहे। न तव्हां सां छा माना जीअं हिकिड़ो ज़ाल मुड़ुसु वारो रिश्तो हूंदो उहो कयो आहे उते हिन में पंहिंजे हिन में चेंबर में? जी कमरे में न, लेटरिन में। उते माना जेको पंहिंजो चेंबर हुयुसि उन जे लेटरिन में? जी हा हा। सभु कुझु कयो अथसि? जी हा, हथु बि लाथो हुई, कमु बि माना ज़ाल मुड़ुसु जेको कमु कंदो उहो बि मूंसां कयो।